केरु आहिड़ा तूं? जेकॾहिं मुंहिंजी ज़ात ॿुधे तूं परेशान थी वेंदे। दुनिया असांजी पहिरें पवंदी आहे ऐं मां सैयद आहियां। सैयदनि जो त बिल्कुलु काइनात पूरी ग़ुलाम आहे। जंहिं सैयद जी इज़त ऐं लाज न रखी हुजे उहो मुस्लमान जो पुटु ई न आहे। पर असांखे कीअं ख़बर पए त तूं सैयद आहीं? वॾा मां हिनखे सुञाणियां थो, हे सैयद आहे। साईं असांखे माफ़ कजांइ, असां खां भुल थी वई आहे, तव्हां वञी सघो था। तूड़े केरु आहीं? मां एनजीओ जो ऑफिसर आहियां। एनजीओ जो ऑफिसर आहीं? अड़े तो ख़बर आहे एनजीओ जो माना छा आहे? एनजीओ जो माना आहे ग़रीब सां हमदर्दी करणु। अड़े तव्हां त बोडनि जा पैसा सॼा पाण हड़प करे खाई वेंदा आहियो बिला। अड़े छा ॾिनो अथव ग़रीबनि खे? तव्हां जहिड़े ऑफिसरनि ऐं वॾेरनि ग़रीब बुख ते वेठा हुआ ऐं तव्हां पंहिंजो ढिढ पे भरियो। हाणे ॾिस सुल्तान, मां हिकु नओं ऑफिसर आहियां। मुंहिंजी दिलि में ग़रीबनि जे लाइ हमदर्दी आहे। सभु ऑफिसर बि हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा ऐं सभु वॾेरा बि ज़ालिम न आहिनि हूंदा। कूड़नि ऑफिसरनि माल खाधो ऐं जेके सचा ऑफिसर हुया उन्हनि माल विराए। ज़ालिम वॾेरनि फंड खाधो ऐं रहम दिल जेके वॾेरा हुया उन्हनि फंड विरायो। वॾा हिन जे ॻाल्हियुनि में वाक़ई सचाई आहे। सभु ऑफिसर राशि न हूंदा ऐं सभु वॾेरा बि ज़ालिम न हूंदा। किथे ही सच त नथो ॻाल्हाए? दोस्त हिन जे ॻाल्हियुनि में, हिन जे नज़रुनि में सचाई नज़र थी अचे। तूं वञ मालूमात करे अच, पोइ इन खे छॾींदासीं। वञ चोटी फ़क़ीर। अॼु चोटी फ़क़ीर अच, कर ख़बर कहिड़ी ख़बर आंदी अथई? वॾा ख़बर पई आहे त ही कूड़ ॻाल्हाए थो। हिकु वॾो पढ़ियल न आहे, 8 जमात पास आहे। ग़रीबनि जो हक़ हणी पैसे जो ज़ोर ते नौकरी वरिती अथसि। वॾा हिननि एनजीओ जे ज़रिए वॾो ग़रीबनि जो हक़ खाधो हूंदो। वॾा पादरनि जो भाउ खवाए चए थो मां सचो ऑफिसर आहियां। वॾा ही त वॾो पैसे वारो आहे, घटि में घटि 50 लख त ॾींदो। वॾा इन खे कूड़ ॻाल्हाइण जो सज़ा ज़रूर मिलंदो। तूं सच चईं थो दिलमुराद? हाणे त मां हिन खे कोन बख़्शंदुसि। अड़े सच ॿुधा, मज़लूमनि जो माल हड़प कयो थी या न? हा सुल्तान, मूंखे ग़लती थी वई। मां ज़िंदगी बचाइण जे लाइ कूड़ ॻाल्हायमि तोसां। मूंखे बख़्श, ख़ुदा जे वास्ते मूंखे बख़्श। ज़रूर तोखे माफ़ी मिलंदी, पर हिकिड़ी शर्त ते। पंहिंजे घर में फोन कर, 50 लख रुपयो हींअर जो हींअर मूंखे खपे, हींअर जो हींअर खपे, न त वरी ॿी ॿोली ॻाल्हाइणी मूंखे ईंदी आहे। ख़ैर त आहे, ॾाढो परेशान लॻे थो। हा चोटी फ़क़ीर, अॼु मां वाकई परेशान आहियां। मूंखे पंहिंजो ॻोठु यादि अची वियो आहे। केॾी ख़ुशहाली हूंदी, केॾा ख़ुशि हूंदा हुआसीं, केॾा मज़ा हूंदा हुआ, रौनकूं हूंदियूं हुयूं। पर हिननि ज़ालिमनि वॾेरनि मुंहिंजे मथां कूड़ा केस करे मूंखे धाड़ेल करे छॾियो ऐं झंग जो झांगी बणाए छॾियो। ख़ुशीअ मां दोस्त कोई बि धाड़ेल न थींदो आहे। मजबूरी खां हथियार हथ में खणना पवंदा आहिनि। पुलिस मूंसां ज़ुल्म करे मूंखे धाड़ेल बणायो। वॾा हैदर सच पियो चए, पुलिस जहिड़ो वॾेरनि जी आहे। वॾनि माण्हुनि खे औरत थाणे में चांहियूं और बोतलियूं पीआरींदा आहिनि।
ग़रीबनि खे 2-3 पादर हणी और अंदरि विहारींदा आहिनि। वॾा मूंसां बि वॾो ज़ुल्म थियो आहे, मां बि झंग जो झांगी थी वियो। वॾा मूंते पुलिस ज़ुल्म करे आम आदमी खे धाड़ियल बणाए छॾियो। साथियो, तव्हां सच पिया चओ। मां तव्हांखे इंसाफ़ वठी ॾींदुसि इन्हनि ज़ालिम वॾेरनि खां ऐं राशी ऑफिसरनि खां। तव्हांखे इंसाफ़ मिलंदो, ज़रूरु मिलंदो। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। केरु आयो तव्हां? हलो मुंहिंजो अॻियूं हलो। हथियार अटकियो, छॾियो हिननि खे। हीउ त मुंहिंजो दोस्त आहे ख़ुदन। कर ख़बर ख़ुदन कहिड़ो कम में पातो अथई। तूं त वॾेरे कंधाड़ खान जो माण्हू आहीं। दोस्त सुल्तान, तोखे जेतिरा मेणा ॾियणा आहिनि तूं मूंखे मेणा ॾे। वाकई मां मेणनि जो हक़दार आहियां, छो त जॾहिं इंसान जी हिकु दफ़ो टुटंदी आहे न, वरी हू कॾहिं बि सिधो न आहे थी। मां तुंहिंजी दोस्ती अॻियां पशेमान आहियां, छो त मां तोसां दोस्ती निभाए न सघियुमि। मां पैसे जी लालच में अंधो थी वियुसि। वॾेरे जे इशारे ते हुयुसि। सुल्तान, मूंखे कहिड़ी ख़बर त वॾेरो एॾो ज़ालिम निकिरंदो। ख़ुदन मूं तोखे पहिरियां ई चयो हुयो, इहे वॾेरा वॾा ज़ालिम अथई। मूं ते पुलिस जो तशदुद करे मूंखे ॿेलो वसरायूं, पर ठहियो कर ख़बर मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे। यार सुल्तान, मुंहिंजे मथां त ज़ुल्म जी हद थी वई आहे। मुंहिंजो त सॼो घारे लुटिजी वियो आहे। मुंहिंजो पीउ चरियो थी वियो ऐं मुंहिंजी मासूम बेगुनाह भेण ते कारियुनि जो इल्ज़ाम लॻी ऐं हुनखे मारे छॾियो। यार मूंसां ॾाढो ज़ुल्म थियो आहे। तव्हां सभिनीनि जो दास्तान ॿुधी दिलि चए थी त अॼु जो अॼु वॾेरे सां पलांद कयूं। बची आसित गाज़ी जे मरी आसित शहीद। सुल्तान, तो पंहिंजे हिकु दोस्त खे सुठी मोट ॾिनी आहे। वाकई तूं मुड़ुसु माण्हू आहे, पर मुंहिंजे अंदर में बाहि ॿरी रही आहे। मां थो चाहियां त न वॾेरे खे हाणे जो हाणे तबाह ऐं बर्बाद करियूं। हा यार सुल्तान, असां ज़ुल्म खां तंग थी तो वटि आयासीं। सुल्तान, जहिड़ो ॿुधोसीं तूं उहो ई दिलेर आहीं। तूं यारनि जो यार आहीं। अचो हथियार वठो। अचो मूंसां गॾु।
केरु आहियो? मूंखे छो पिया मारो? ग़रीबनि जो हमदर्द ऐं तव्हां जहिड़े ज़ालिमनि जो मौत सुल्तान खान। अड़े तूं वॾेरे कदार खान जो भाउ आहीं न? तव्हां जहिड़े वॾेरनि ग़रीब मज़लूम न्याणियुनि खे क़ैद कयो आहे ऐं केतिरनि ई बेगुनाह मज़लूमनि खे तव्हां चीचले इज़ायो आहे। अॼु तव्हांजो आख़िरी ॾींहुं आहे। सुल्तान सबर पंहिंजो पाण खे गोली जी मौत में मरंदे। हाँ, हिन गोली जी मौत में अचे थी। सरदार खान, अॼु तूं असां खां न बची सघंदे। अॼु तुंहिंजो ख़ात्मो आणींदासीं। होशियार थी जा सुल्तान। सुल्तान पंहिंजा पेर संभार। तोखे त मां आसमान ते ॻोल्हियां पियो, पर मुंहिंजो नसीब तोखे ज़मीन ते वठी आयो आहे। पंहिंजा पेर संभार अचई थो। छोटी फकीरा, अच्छी थी गोली, अच्छी थी। वडेरा कंदार खान, अचे थी गोली। कदार खान, मुझो तो चोटी फकीर कुत्ते वांगुर मारी। मैं भी तोखे कोन छॾींदुमि। हाँ सचल, संभाल पंहिंजो पाण खे बि। चवां थो, होशियारी न विझे। सचल, मुंहिंजे हथों बते त अॼु न ॼाए। कंधार खान, ओ मुखां केतिरा ई नाहक कम कराया, पर अॼु मां हक़ जी राह ते आयो आहियां। हक़ जी राह ते। कंधार खान, तो मुंहिंजी बेगुनाह भेण खे कारिन जो इल्ज़ाम हणी ऐं हुनखे क़त्ल करे छॾियो। मां तो कॾहिं ज़िंदा कोन छॾींदुसि। होशियारी सां बात न। अॼु हिननि सां मुड़ुस थी मुक़ाबिलो करणो आहे।
हाँ यार खुदा ने तू को भी उल्को न कर जेकर मुआ से ते शहीद जेकर बची गया से ते गाजी गदर खान तू मुझे मोहब्बत जो कातुल ही कातुल जे करे तो के चरम न मोहब्बत जो मान न रहंदो रानी जो बेगुनाह खून जो हिसाब ॾियणो पवंदई गदर खान बिन दिलन के टोड़न में तो के केड़ो हथ आयो मां तो के जिंदा कोन छड़ींदुम मरण लाइ तैयार थी वञ तो खेवार करो अपने सीने ते कर सुल्तान